तवा जीरा वेठा हो मरी विया हो जीरा आयो ए हथ मथे क्यों था या निशानी है तवा जे जीरे जी हुजण जी ये छाजी निशानी है पर तवा जो साव काथे आ दिसो देखारियो माके काथे आ साव तो ॾेखारे साव जो निशान ॾेखारींदा उबासी हणे तो आ चवंदासीं बिली जीअरो आहे असे अखियूं झमकाए थो वेठो चवंदासीं त इहा निशानी आहे साव जी नब्ज़ चुरेस थी त चवंदासीं त निशानी आहे त जीअरो आहे निशानी आहे त साव अथसि सम्झो ॿुधो ॿुधो थोरो तवजे सां त मां ॻाल्हि सम्झायां अबा ॻाल्हाए थो वेठो त छा चवंदोसि त साह की निकिरी वियो त माना साह ॾिसी न सघिबो आहे पर साह जूं निशानियूं रब सिंह फरमायो जीअं तूं जीरो आहे पंहिंजो साह बि ॾिसी नथो सघें उन जी हरकत सां तूं उन जी निशाननि सां उनखे मञे थो ईअं मां बि काइनात में मौजूद आहियां लखे निशानियूं आफ़ाक़ में अनफुस में ॿाहिरि बि ॾेखारींदुसि तोखे अफ़ी अनफुसिकुम अफ़ला तुबसिरून तुंहिंजे अंदर में भी मां ज़ाहिर आहियां तूं छो नथो उन हक़ीक़त खे समझें हेॾे सम्झ तवजो कयो त मां सम्झायां हे ॾिसो हे अखियुनि जूं पिंबलियूं नज़र ईंदियूं इहे बि वार आहिनि न इहे छा आहिनि वार न आहिनि वार मथे जा बि हे मथे जा वार वधनि था ॾाड़ीअ जा वधनि था पर हे पिंबलियुनि जा वार तूं ऑर्डर कयो अथनि त तव्हां हिते बीठा हुजो रब साईं तो फरमाए अंधा ॾिस त सही जानवरनि खे नंढड़े एतिरे हुजण खां पोइ वधणु नथो छॾियां ॿियनि खे वधायां थो पियो त तुंहिंजे अंदर में बि मुंहिंजी निशानी मौजूदु आहे त हिकिड़नि खे बीहारे छॾियईं हिकिड़नि खे वधाए छॾियईं तोखे त हिन जी ख़बर ई नाहे इहो वधाइण ऐं बीहारण वारो केरु आहे इहो उहो रब थी अंधो न थी हक़ीक़त परस्त थी सूरत पसंदि न थी ॻाल्हि सम्झो हे अहिड़ियूं खोड़ निशानियूं हे ॾंद आहिनि न ॾंद इहो बि हॾो आहे इहो छा आहे ऐं हे नहूं बि हे ॾंद तुंहिंजा वधनि था रोज़ानो इहो रोज़ानो जो वॾा थींदा अचनि हा त तोखे दसे रवाती हणणी पवे हा त छोरे जा ॾंद वॾा थी विया आहिनि अदा ॿ टे ॼणा अचो त सही वॾी मुश्किल थिए हा न ॾंद बि हॾो आहे पर हेतिरो थी बीह रहियो हे रोज़ानो वधे थो नहनि जो हॾो रब तो फरमाया फी अनफुसिकुम अफला तुबसिरून सोचींदे त मुंहिंजी निशानी तुंहिंजे अंदर में बि नज़र ईंदी ॿाहिरि ॾिसंदे त ॿाहिरि बि मुंहिंजूं निशानियूं तोखे नज़र ईंदियूं आफ़ाक़ ऐं अनफुस में मुंहिंजूं निशानियूं त खोड़ आहिनि पर तूं अंधो जो आहे तूं सूरतनि जे कढां मौलाना सादी रहमतुल्लाह अलैह जेको वॾे में वॾो खिलाफ़त उस्मानिया जो बादशाह हुयो जंहिं रोज़ो अतर ठारायो इहो साओ गुंबद इहो मौलाना सादीअ जो ख़ासि यार हो अॻे इल्म वारनि जो क़दर हो हाणे वरी जेतिरो ॼट हुजे उनखे वज़ीर करे विहारियो जो कुल होला बि न अचेसि अवा जहिड़ो हरामी जेॾो ॼट हूंदो एॾो वॾो मथे करे उहिदो ॾींदसि त वेह त मुल्क बर्बाद थिए हाणे तॾहिं त नथो हले मुल्क बंदि थी वियो आहे जहिड़े ऑफिस में वञो जाम लॻी पिया साईं असां कोरोना आहे अड़े कोरोना आहे छा तव्हां सम्झी आहे जे ख़बर न आहे अंग्रेज़ चवनि था ॻाल्हि सम्झो साईं अंग्रेज़ चवनि अबा हथनि खे 50 दफ़ा धोईंदो बाक़ी दिलि खे हिकु दफ़ो बि धोअण जे लाइ जलसे में न ईंदो अब क़ुरान सां दिलि धोई बि न वो हिकु दफ़ो बि धोअण नथो अचे बाक़ी 50 दफ़ा हथनि खे महट माटण लॻी पई अजीब माण्हू थी विया आहिनि ज़ाहिर खे वॾो शोशाव खे ॾिसंदो न शोशाव आहे जंहिं मौलवीअ सां 5 बॉडीगार्ड हुजनि शोदार हुजे अचेसि खणी बक बक चवंदो वॾो मौलवी आहे मौलवी साहब
और फ़क़ीराने अंदाज़ में अचे इल्म जूं ॻाल्हियूं त कंदो आहे पर सम्झ में यार मथे आहे ये नमूना बाज़ियूं बस छड़ो नारा ॾेखाव इन ते सॼी दुनिया हलंदी पई आहे इहो आहे उहा ॻाल्हि जेका मूसा जी क़ौम खे ज़ाहिरी शक्ल खपे पई असली हक़ीक़ी अलाह इहे असांजे हिन में खोड़ ॻाल्हियूं थियूं अचनि हज़रत मौलाना सादी रहमतुल्लाह अलैह बादशाह कई दावत मौलाना खे बि दावत आहे अॻे कार्डन बाडन जो त नमूनो न हो ज़बानी चवंदा हा दावत हुई मौलाना जो वियो पुराणनि कपिड़नि सां त ॿाहिरि बॉडी गार्ड बीठा हा उन्हनि चयो हल फ़क़ीर हिते काॾे आयो आहे अबा उहे बॉडी गार्ड त ज़ाहिरी शक्ल ॾिसंदा आहिनि न उहे छा ॾिसंदा हा इहा आदत वरी कुते जी अथवे कुतो जेको आहे न फ़क़ीराणो वेस ॾिसे न पोइ उन ते भौंकंदो ई घणो अछो कपिड़ो हूंदे न हुनजे वेझो घटि ईंदो इहे बॉडी गार्डनि खे वरी अहिड़ो हूंदो आहे कुते वारो वेस सम्झे ॾिठो मौलाना सादीअ खे सादो मौलाना हेॾे न वञ अंदरि मौलाना सम्झी वियो त हे मूंखे सुञाणनि कोन था चंद्रा कपिड़ा मुंहिंजा सादा आहिनि हिकिड़े दोस्त ॾे वियो चइसि यार तूं वॾो माण्हू आहे वज़ीर आहे मूंखे पंहिंजो अॼु जोड़ो त ॾे चइसि जोड़ो छा ॿ जोड़ा तव्हांखे मुफ़्त में थो ॾियां वञी पायो उहो त हुनजो दोस्त हो बहितरीन जोड़ो पाए ख़ुशबू लॻाए वरी जो सिंगर जी आयो घोड़े ते चढ़ी जीअं जो पहुतो त सभिनी सलूट कयो साईं अचो अचो तव्हां सॼे सिफ़नि मां अॻु में वियो मौलाना चयो हिननि ज़ाहिर परस्तनि खे थोरो मोचड़ा खारायां बादशाह अब जॾहिं मानी जो टाइम थियो त मौलाना पंहिंजे कपिड़नि खे भाॼीअ में पियो हणे तो बादशाह चयो मौली साहब हे छा थो करे साईं हे छा आहे वो तो सुञाणंदो त अल्लाह वारो आहे हे छा थो करे साईं हे पाणी हे कपिड़नि खे पाण था भाॼीअ में विझो त चई हा दा इहे भाॼी खाइण जा हक़दार इहे कपिड़ा आहिनि मां न आहियां इहे भाॼी खाइण जा हक़दार मां न आहियां चइसि इहो कीअं चई जेके हरामी तुंहिंजा ॿाहिरों बीठा हा मां त अॻु में हल्के लिबास सां आयुसि त धिका ॾेई छॾियऊं हाणे इहे कपिड़ा पाया हुआ त तोसां गॾु अची मानीअ ते वेठो आहे न त वेहण ई न पिया छॾनि जहिड़े वठी अचो हिन बॉडी गार्डनि खे हणो मोचड़ा कमी न हो तव्हां सादी रहमतुल्लाह अलैह खे नथा सुञाणो अबा इहो आहे ज़ाहिर परस्त जो मसइलो त मूसा अलैहिस्सलाम छा पियो चवे इन्नकुम कौमुन तजहलून इन्नकुम कौमुन तजहलून पंहिंजी क़ौम खे जॾहिं क़ौम चयो असांखे बि ठिकर भितर जो ख़ुदा ठाहे ॾे त मूसा अलैहिस्सलाम छा थो चवेनि तव्हां त जाहिल क़ौम आहियो रब खे ताज़ो ताज़ो निशाननि सां सम्झो दुश्मन खे ॾोड़ियईं तव्हांखे तारियईं मन सलवा खारायईं ॾींहं जो बादल बीहारियईं नेमतनि सां नवाज़ियईं एॾियूं निशानियूं तव्हांजे साम्हूं जो पत्थर मां पाणी कढियईं समुंड खे सुकाए छॾियईं पोइ बि तव्हां उन रब खे न सम्झो त तव्हां